सभी जद्दी के खानदान रिसालत के सलाम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ल हुसैन अमीरा। शरीफो अल्लाह बनाया था अमीर। गरीब एदो थियो जो दियर पुछंदी हुए कदई आराम करे। बाबा अज चौथी रात सुतो। बाबा के दो प्यास धीम जवान पुत्र लाए पियर लाए अल्लाह ये पुठा कड लगी थी बते हर दामन पकड़े थी वे मां तुझा पे ओ मुझा अबलवे मां तुझे पैरन के जोर दिया चुम्यूं पाया। सारी रात सारा की 4 साल के बार के पानी घुरण खपे। चाहे बाबा के बाबा पानी कहती न बाबा तू थोड़ो आराम कर। सजो सजी उम्र 4 साल 5 उम्र जिता सजी उम्र मां के सीने सुमायो थी। अज तंगी गिरा मुझो घड़ीअ जो मेहमान बाबो मुझी नंढी नंढी झोली हाज़िरा। मुझे झोलीअ में सिर रखो मां पंहिंजे ख़ुश्क आंगुरनि सां तुझे वारनि में कंढियूं ॾियां तुझे गलनि ते अल्हम्दुलिल्लाह हिल्लज़ी खलक़ सज्जाद वयूरा। जेका ॾहीं रात बाबे खे पई संभाले उहा सफ़र में सज्जाद फरमाए थो ऐसी ताईं सकीना सुम्हंदी न हुई जेसी ताईं मां अखियूं न ॿूट। वरी भाउ खे संभाली चए थो ईअं ई मां कुझु ॾिसण लाइ त छा थी करे हिक मंज़िल ते मां ख़्वाब ते सुम्ही पियो। पथरीली ज़मीन सकीना भेण सम्झो शायद भाउ सुम्ही पियो। आहिस्ता आहिस्ता मुंहिंजे पेरनि वारे पासे ॾांहुं ज़मीन ते सुम्ही पई। ईअं नंढड़ा नंढड़ा हथ मुझा पैर चई काथे का पथरी नजर आयसि। पहिरियों बोसो ॾिनई पोइ छिके। अल्हम्दुलिल्लाह हिल्लज़ी खलक़ ज़ैनब मलिकतल हया। वरी पर्दे जी अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ल अब्बास
الغفور ليس كمثله شيء وهو خلق كل شيء قدرا الصلاة والسلام والتحية العلية والثناء لسيدنا وسيد الثقلين مولانا محمد المصطفى وآله الطيبين الطاهرين الصابرين الشرفاء ولعنة الدائمة على أعدائهم من الأول إلى يوم الجزاء أما بعد فقد قال سبحانه في كلامه وهو علي الأعلى بسم الله الرحمن الرحيم ثم أورثنا الكتاب الذين اصطفينا من عبادنا فمنهم ظالم لنفسه ومنهم مقتصد ومنهم سابق بالخيرات بإذن الله ذلك هو الفضل الكبير. तमाम मोमिनीन से गुजारिश है साईं ज़ाकिर खादिम हुसैन बीमार है अज जो ॾींहुं जेको अॼु जो 11 मुहर्रम ते ॾींहं खां संगीन कल शहादत मर्दनि जूं अॼु शहादत बीबीअ इहो जुमिलो चयो ऐं क़याफ़े शनासनि इहो जुमिलो लिखियो जॾहिं चादर खसिजी वई त ज़ैनब न रही अॼु शहादत हिजाब ज़ैनब जे सदक़े शिफ़ा जे लाइ दुआ घुरो मगर शिफ़ा जे लाइ दुआ घुरण खां पहिरियां हिकु सलवात बाद में दुआ शिफ़ा बाद में सलवात सभई गॾिजी करे ख़ानदान रिसालत ते सलवात मुहम्मद व आले मुहम्मद व नुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन बिहक़्क़ि मुहम्मद व आलिहि त्वाहिरीन इन करे सलावत अल्लाह इन सां गॾु गुज़ारिश इहा बि आहे त साईं जी एक ख़ासि पंहिंजे दिले में मदद भी करें ताकि वो पंहिंजे ट्रीटमेंट के लाइ कुछ इंतजाम करें। साईं जी शफ़ा जे लाइ वरी ॿीहर सलवात रह गए
कुरान अदा करें, कुरान ज़ाकरिया माशाअल्लाह बहादुर। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी, हुसैनियत, यजीदियत, अहल बैत रसूल जे सभिनी दुश्मनन ते लानत। मोहम्मद वाले मोहम्मद जी ज़ाते गिरामी ते सलावत। किला सरकार गुलाम नबी सुमरो साहब जी जरा नवाजी ओ तोते के कुछ बदी महरी न कयो, साईं कुछ बदी महरी कयो। बचन तव्हांजे खिदमत में दरे ज़हरा का मिले दौलत विरायण चाहिए। मसा ॻाल्हायो सरे बाज़ार, सरे राह, सरे चौक, दोस्तन दुश्मनन पंहिंजन परावन, गरीबन अमीरन के सामूं ही सिर नंगे, ही मथे उघाड़े, ही पेरें उघाड़े हुसैन हुसैन कंदा था वतन। शुक्र अल्हम्दुलिल्लाह जेकॾहिं नालो वठन बि था न तॾहिं बि कंहिं शरीफ़ जो था वठन, करीम कमीने जो नथा वठन। दुनिया में ऐब ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पई दुनिया। हिन ख़ानदान में हिकिड़ी शइ सिर्फ़ नज़र आयल त हिननि शरीफ़नि कॾहिं कमीने जे साम्हूं हथ न टंगियो ऐं को कमीनो हिननि जे दर ते आयो त हिननि नाउमीद बि न कयो। हाणे लफ़्ज़ुशाही करण अवां जहिड़नि अहले इल्मनि जे साम्हूं सिज खे आईनो ॾेखारण जे बराबरि आहे। पर हाणे सॼो ॾींहुं मजलिस ॿुधी अथव, घड़ी घड़ी मुंहिंजी बि जमा ख़राशी बर्दाश्त कयो। पढ़ो सलवात मोहम्मद वाले मोहम्मद। लायक गिरी लॻो के लक़ब दे माल नालायक मौला सलाम रखे, खुदा ताला रहमत फरमाए। अज़ानी किराम क़द्र असांजे इस्लामी साल जी इब्तिदा है मुहर्रमुल हराम सां। ॿुधो था? मुहर्रम अरबीअ में चइबो आहे मोहतरम खे। ॻाल्हि सम्झो था? दुनिया सॼी असांजो मुक़ाबिलो इन करे नथी करे सघे, कंहिंखे सघ कोन्हे जो असांजो मुक़ाबिलो करे। असांजे इस्लामी साल जो पहिरियों चंड उभरंदो आहे, उन चंड जो नालो ई एहतराम। यानी असांजे हर साल जी इब्तिदा जो नाम एहतराम साल। ॿुधो था? मुहर्रम ते जुलूसन ते बैन पाबंदियूं, हुसैन हुसैन जे ज़िक्र ते कराहत, नापसंदीदगी। ॿुधो था? अल्लाह साईं मुहर्रम के भी हराम ऐं काबे के भी करार ॾिनो हराम। मुहर्रम जी हर इबादत तोखे नापसंद आहे, मुहर्रम हराम आहे। तो काबे में हथ छाला, काबो भी हराम आहे। जे हराम में पैसा तो वो हराम जी माना है मोहतरम। क्या समझते थे? मुहर्रमुल हराम, मस्जिदुल हराम माना मोहतरम। जिथे खून करण हराम हुजे, जंहिं महीने में खून करण हराम हुजे, जंहिं महीने में दुश्मन के मारण पे हराम हुजे, माना हर जात जो खून मोहतरम हराम इन्हें के चलो खून मोहतरम। फैसला कर करबला में
जलीलुल क़द्र जंहिंखे मञियो थो वञे उन्हें मोहतरम जो खून वहायो नहीं जॾहिं जंहिंमें कंहिं काफ़िर जो खून वहाइण बि जाइज़ न हो उन्हनि सां तालुक कंहिंजो आहे ॿुधो था उन्हनि सां तालुक अॼु तो परियां रखड़ पधरा न छेड़ असांखे जेतिरो बि तो मारियो आहे मारींदो रह हिन वक़्तु सोशल मीडिया पूरो आश्कार निर्वाल ज़ाहिर आहे सभु कुझु हाणे पंहिंजनि जो फटको पंहिंजा अहिड़ो था लाहिनि जो असां 1400 सालनि खां नाथो ई न हो थोड़ो सा दिलो मारते हलूं हाणे सब कुछ भुली वियो चवण लॻासीं शिया वॾा निभागा शुक्र अल्हम्दुलिल्लाह सब निभागा तुंहिंजी इमामत में निभागा वरी असां थोरो दुरूद मोहम्मद वारो असां कबूल कयोसीं असां निभागा बदबख्त बाबा दलील सही साल शुरू तो थे हे फिटको शुरू इस्लामी साल जो चंद्र बीहे तो हे रोण शुरू था कर बाबा शिया निभागा शिया निभागा खड़ा रोइण सां साल था शुरू कर रोई दा साल शुरू कर रोईंदा निभागा ॿुधो था हाणे जेको निभाग साईं जन के पंहिंजे गले में पए उन्हें जो ट्रीटमेंट केयर करो उन्हें जो इलाज केयर करो खुदा जा बंदा मुझे तो साल जी इब्तिदा रोइण सां थी थे अगर तू पंहिंजे जिंदगी के पहिरें न रोइन तो डॉक्टर चवंदा या चरियो या बीमार आहे मां जे शिकम मां जॾहिं निकिरे ऐं तोखे रोइण न आयो ॿुधो था ऐं तोखे रोइण न आयो हाणे सभई पंहिंजे ॿार जा वारिस मां हर एक डॉक्टर अल्लाह जो वास्तो दिलो आहे अल्लाह जो वास्तो दिलो आहे अरे बार रोए न तो डॉक्टर जा थका जिंदगी के पहले दी तू रोइण बंद कर मां मुहर्रम के चंड में रोइण बंद कर क्या तो जन्नती नामी मतलब गुजारिश तो क्या अल्लाह नहीं पाए फल यबहु कलीला बल यबहु कसीरा मुखे प्यारा था लगन पे जेके रोइन करो न था बनन हुए जेके खिलन करो हाणे बार जे जबी थियो मोई सब बार जे जबी थियो न ऐं वो रुलो न खिलन शुरू कयो रुलो न खिलण शुरू कयो तो सभई घर छॾे भॼी वियो छो त खिलण चरियनि जी अलामत आहे रोइण शरीफ़नि जी अलामत आहे खिलण चरियनि जी अलामत आहे रोइण सियाणनि जी अलामत आहे मुहर्रम जो चंड ॾिसी मां रोआं थो साइंस कयो आहे सियाणो आहे 10 मुहर्रम ते आले रसूल जा बच्चा कोई दुनिया शादियों थी करे खिले थी दुनिया भले भलो जो खुदा जी निगाह में पागल आहे खुदा जी निगाह में इहो चरियो आहे भई गुज़ारिश कर खिलियो न ॿार सभिनी जा बुआ चई अरे हे त खिले थी हाणे हलंदे कोई चवंदो हे भला त न
कोई चोनो एक आफत बनाए कोई कदम में तो तोबा इन जा बीमा वड़ा किना जो बार जमण सा खिले थो केवल न टांगा रटजी जो ला भजो चिन्ह पैदा थियो और दुरूद मोहम्मद वाले मोहम्मद आते इन्हें जो सबब ही हो तो मुख्य दीन उन्हें का मिलेगा जिनके खुदा कुरान कहता दुनिया दीन उन्हें खबर तो जो मुझे मौला जी मदरसे में भजी तहाजी मर्जी हिकड़ी झलक इल्म हिंद साथी थई ऐं अॻिते हलियो साईं खे चयमि हर भरो गोरे के कुछ बती महर कर तो दादा मां उदास के कांजे खिदमत में सूरह फातिर नंबर 32 आयत नंबर 32 तिलावत कया सिज लइयो आदम शुरू थियो वडो परे का डॉक्टर साहब घुरायो हाने ते वक्त आहे कोन मजलिस जरे पढ़ो था बैठा हेडो जो न आदम दी ऐं अल्लाह सदींदो तो हुसैन भी उॾाईंदो अली भी उॾाईंदो बुतूल भी उॾाईंदा अल्लाह जे सद ते हुसैन पैदा वियो तोखे भी उठी हलणो पवंदो जाॾे हुसैन वञे ताॾे वञ कलम त मुंहिंजा ॿुध मां ज्यादा तवील गुफ़्तगू नथो करे सघां वक़्तु कोन्हे ज़िक्र मसाइब जे तरफ़ हलियो हलंदुसि खानदानी रिसालत पे करबला के शहीदन के सीनों खोले दिल खोले बाबा से बुलंद कर सलावत अल्लाह फरमाए सुम्मा औरसनल किताब अल्लज़ी नस्तफ़ैना मिन इबादिना असां किताब जा वारिस उहे बंदा बनाया आहिनि जेके बिसात में मुस्तफ़ा आहिनि मुस्तफ़ा असां किताब जा वारिस बनाया आहिनि उहे बंदा जेके मुस्तफ़ा मुतवजा हो भई हेठ पता चौदा हिकु मुस्तफ़ा न अल्लाह जमा जो सिंगो इस्तेमाल करो तो हिकु मुस्तफ़ा कोनी बुधो था किताब जा वारिस उहे जेके मुस्तफ़ा आहिनि ऐं उहे मुस्तफ़ा बंदा आहिनि जॾहिं किताब अल्लाह जो ॿुधो था किताब अल्लाह जो किताब में ज़मीन जो ज़िक्र ज़मीन अल्लाह किताब में ज़मीन जे वारिसनि जो ज़िक्र कयो मशरिक़ अल्लाह जो अल्लाह ज़मीन में ओभर जो ज़िक्र कयो ऐं ओलह अल्लाह ज़मीन में ओलह जे वारिसनि जो ज़िक्र कयो किताब अल्लाह जो वारिस बंदा ख़त्म थी वई न ॻाल्हि त अल्लाह वारिस न आहे अल्लाह मालिक बच्चा मिनट को साहब पढ़िया रोना लेकिन फरीद करे मजमे में लेकिन ताब हाना जी वरंदी काने हो जाओ तुम कोई और असा वारिस बनाया माना जॾहिं पाण वारिस बनाया थी और असा पाण वारिस बनाया खुदा जा बंदा जेतिरो बबुल कोन्हे हो जेको मां वारिस बनाया तू उन्हीं के तो चल तू वारिस गाल समझ में वो तो देखो मां वारिस बनाया तू जिहान है अल्लाह वारिस जे अल्लाह वारिस तो वो मालिक केर masa kalian yang dolan suatu Rasul Muhammad alaihi wasallam
अल्लाह वारिस, अल्लाह जो वारिस चाहिए तो वो मालिक के बता किताब जा वारिस उहे बंदा जेके मुस्तफा केड़ा बंदा जेकी मुस्तफा मां गुजारिश क्या करने की जरूरत नहीं जिला गुलाम नबी जिला खुसूसन अल्लाह के जेके उर्दा ठाया उहे उर्दा कुल 8 सगदा अल्लाह के उर्दा पाया उहे उर्दा कुल 8 इन्नी जाइल फिल अर्द खलीफा अल्लाह ने उर्दू खिलाफ वो था वो यहाँ तो उसका नबूदी सकता है तो माँ बगैर माइक के अभी गाल खेलेंगे हो ना अच्छा ये तो आहिस्ता नहीं होगा सभी के जिक्र अल्लाह के अवजा वारिस बनाया है ये किताब चाहे तिबियानन लिकुल शै हर शय के बयान करने वाली किताब तिबियानन लिकुल शै अल्लाह किताब जा वारिस बनाया है ऐरो गैरो ऐ नथु खैरो के बनाया थे ये कि मुस्तफा उर्दू माशाअल्लाह मुस्तफा एक उर्दू ऐ अल्लाह जी के उर्दा ना है वो मनसब को 8 जो माता अल्लाह का उर्दा कुल 8 ठीक है इन्नी जाहिल फिल अर्द खलीफा आम जमीन में पांचो खलीफा खिलाफत अल्लाह जो पैरों को दादा कान्ना सो उम्मतन वाहिदतन अल्लाह फरमाओ इंसान एक ही गुरु पर रहा दादा फबास अल्लाह नबी अल्लाह ने एक ही गुरु के जोड़ने के खातिर नबी बनाया ताकि ये सुनाता हो जाए नबूवत सूरह आराफ की आयत नंबर 143 में काल अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी हदाना लिहादा वमा कुन्ना लिनहतदी लौला अन हदानल्लाह लक़द जाअत रुसुलु रब्बिना बिल हक़ जन्नत में रही चवंदा त लख शुक्र उन्हें अल्लाह जा जैसा के पंहिंजे मंजिल मकसूद से पहुंचायो यकीनन अल्लाह जा रसूल हक को खणी आया गाल समझे मुतवज्जा चलो वो रिसाल मुंह पे मजलिस पड़ी कोटली सैसा उस एल सुन्नत जिंदारा बाकायदा टीवी उन्हें जिला स्क्रीन जो सिस्टम कर लो पर्दो लगा उनके बिहार लो जो बंदी प्रार्थना एल सुन्नत जा मजलिस पढ़ने का को असाने शीन सा मजाक कर दे और उनका मिलन में चढ़ने लगा साईं बुलंद सुनी है
सुनिया हो करो सेवा सुनी जोआ तेजिया की तेज रिवायत पढ़ रहा है खुदा के वास्ते तो यार कुरान पढ़ो सारी गुलाम नबी तकरीर करो आयत मत आयत फलसफो असल मतलब एक हो तो खिलाफत जो हो तो नबूवत जो उनको रिसालत मोकली जे इन्नी जायलुक लिन्ना से इमामा चौथो इमाम रब अली मिन अली अखी हारून वजीरा बोलो ना ठीक है रिसालत खिलाफत नबूवत रिसालत इमामत विलायत विज़ारत वली ऐ वजीर एक ॻाल्हि मोहम्मद जो वजीर भी अली मोहम्मद जो वली भी अली अल्लाह जो वजीर भी अली अल्लाह जो वली भी अली दुनिया में हर उन्हें से अल्लाह राजी है जैसा अली राजी है रसूल फरमाए तो अली सा अल्लाह राजी अली सा अल्लाह राजी उन्हें जो सबब ही हुआ फातिमा ज़हरा अली सा राजी है खुदा के कसमा जिनमें मनसबन मिजाजन तखलीक नूरानियत जे इम्तिजाज थे कायनात के बड़े बड़े मिजाज शराफत फिलोसोफ साइंटिस्ट मिलायो तो ते पतो पियो त हिन कायनात में फातिमा ज़हरा जे बराबर कोई कोने सिवाय अली सबूत पेश कर दुनिया के फिलासफा कुरान के इंतहाई पेचीदा ये तो बात जानी जिते की ज़हरा जो शाम अली खान मोहम्मद पंज हाँ ट्रेन जे लाइ आए तो ट्रेन थी थोड़ी लंबी पहिरियों खिलाफत ॿियो नबूवत जो रिसालत चौथो इमामत पंजो विलायत विज़ारत थी कई छॾे पंज हज़ारनि खे नबी बनाई ये पंज उदा अहिड़ा जेके आम विलायत जेकी आम विलायत मूसा गॾायो हज़ारे नबी समय रसूल हज़ारे समय वजीर समय खलीफा समय इमाम आम विलायत आम ये उदा आम विलायत टे उदा खास मुस्तफा मुर्तजा आई मुस्तफा जे तो कुरान जा वारिस उहे बनाया है जेके मिजाज में मुस्तफा है हर शख्स मुस्तफा नहीं हर शख्स मुर्तजा नहीं हर शख्स मुस्तफा तो देखा अच्छा को माने कहीं उठते मगर अल्लाह जो फरमाया तुम औरसनल किताब अल्लज़ी नस्तफ़ैना मिन इबादिना असा किताब जा वारिस उहे बनाया हन जे मुस्तफा छो जे तो फरमिन हम ज़ालिम लिनफ्सी माण्हुनि जा टे ग्रुप हिकिड़ा उहे जेके ज़ालिम आहिनि मां ज़ालिम खे किताब जो वारिस न बनाईंदो मां ज़ालिम खे किताब जो वारिस न बनाईंदो हिकिड़ो आहे शिर्क आला ॿियो शिर्क आज़म ॿुधो था
वजीर आला वजीर आजम समझ में अचे न। हिकिड़ो शिरक अदना ॿियो शिरक आला। मां सां गॾु आहियो। हिकिड़ो शिरक आला ॿियो शिरक असीम आज़म। मूं सां गॾु वठो। असां मोहतरम नंढड़े शिरक जी ॻाल्हि थो कयां जेको शिरक असग़र नंढो शिरक वज़्उ शै अला दून मकामी फ़हुव सुल्फ़। ॿुधो था अदना सुल्फ़ वज़्उ शै अला दून मकामी फ़हुव सुल्फ़। कंहिं शइ खे पंहिंजे मुनासिब मकाम ते न रखण ज़ुल्म आहे। ॻाल्हि समझ अचे? कंहिं शइ खे पंहिंजे मुनासिब मकाम ते न रखण ज़ुल्म। अल्लाह चयो किताब जा वारिस मां ज़ालिम न बनाईंदो। अम्मा में जी जाइ मथे ते जुतीअ जी जाइ पेर में। यार मां सां गॾु आहियो न। जुतीअ जी जाइ पेर में आहे। अम्मा मूं 500 जो पटको 500 जो जुती 7000 जुतीअ जा दौलत न ॾिसबी, इक़्तिदार न ॾिसबो, हुस्न न ॾिसबो, चमक न ॾिसबी, हैसियत ॾिसबी। लहे 7 लख पर जाइ पेर में पटको लहे 70 रुपया पर मकाम मकाम मथे में चाहे 70 रुपए जो पर रहंदो मथे ते। पटको रख पेर में त ज़ुल्म, जुती रख मथे ते। माना ना अहल खे उन मकाम ते जंहिंजो लाइक़ आहे वेहारण ज़ुल्म। इंसाफ जो अलीअ जे हूंदे इंसाफ जो जॾहिं सब था वञो शुजाअत में भी अफसर, इबादत में भी अफसर, कुर्बत में भी अफसर, तहारत में भी अफसर, इल्म में भी अफसर, ताजे फतह भी सदाई उन्हें जैसे रहते, ईमान में भी अफसर, किताब में भी अफसर। अन्ना अव्वल मुसल्लीन मा मोहम्मद मां वो पहलो नमाजी जय मोहम्मद सां गॾु नमाज पढ़ी। अरे दीन को न हो, किताब को न हो, रिसालत को नहीं, कलमो को न हो, कुछ भी नाज़िल न थियो। नबी जॾहिं गारे हिरा गारे सौर पहाड़ जे विच में नमाज़ूं पढ़ंदो हो। मां अली नबी सां गॾु पहिरियों नमाज़ी आहियां जेको नबी सां गॾु दीन जे अचण खां पहिरियां नमाज़ूं पढ़ी ॼाणे थो। उनखे तूं कहिड़ा कलमा पढ़ाईंदे? बीठल पानी में मां बीठो न पत्थर उछले वञा। अली मौला का पंहिंजे साहब खे पुछा कई या अली बिस्मिल्लाह रहमान रहीम जी बाज हेठा जेको लिखतो आहे तूं अली आहे या तुंहिंजी अफ़ज़ल फज़ीलत आहे? अली चवंदा या मुंहिंजी अफ़ज़ल फज़ीलत न आहे। मौला सूरह फातिहा में सिरात मुस्तक़ीम जी आयत सही किफ़ायत अली तुंहिंजी इहा अफ़ज़ल फज़ीलत आहे। अली चयो इहा मुंहिंजी फज़ीलत में आहे लेकिन इहा अफ़ज़ल फज़ीलत न आहे। सवाल करण सवाल के मौला पर तुझे अफजल फजीलत कहिड़ी आहे कि बाज हुक्म मां अली आया लेकिन अफजल फजीलत न आहे। फातिहा सिरात मुस्तकीम मां अली आया लेकिन अफजल फजीलत न आहे। अस्सलाम मीम ज़ालिकल किताब मुझी फजीलत है लेकिन अफजल फजीलत न आहे। इन्नमा वलियुकुम अल्लाह व रसूलुहु मुझी फजीलत है लेकिन अफजल फजीलत न आहे। अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु
अकमल इस्लाम दीना मुझे फजीलत लेकिन मुझे अफजल फजीलत ना है वेलुल मुतफिफीन लजीन मुझे फजीलत लेकिन मुझे अफजल फजीलत ना है वल फजर वल यालिन मुझे फजीलत लेकिन अफजल फजीलत ना है वल आदियात सबहत फरूरियात कदहत फरूरियात सबन मुझे फजीलत लेकिन मुझे अफजल फजीलत ना है इन्ना अंज़लना फी लैलतिल कद्र मुझे फजीलत लेकिन यह मुझे अफजल फजीलत ना है कुल शान असैना फी इमाम मुबीन मुझे फजीलत लेकिन मुझे अफजल फजीलत ना है तवज्जो करने वक्रम किताब मुबीन मुझे फजीलत लेकिन अफजल फजीलत ना है फामनु बिल्लाहि व रसूलिही व नूर अल्लज़ी अंज़लना वल्लाहु बिमा तामलून खबीर मुझे फजीलत लेकिन मुझे अफजल फजीलत ना है इंना आतैना कल कौसर मुझे फजीलत लेकिन मुझे अफजल फजीलत ना है व सुहा मुझे फजीलत लेकिन अफजल फजीलत ना है वल लैल मुझे फजीलत लेकिन मुझे अफजल फजीलत ना है मौला मौला तुझे अफजल फजीलत केड़ी है मुझे फजीलत लेकिन मुझे अफजल फजीलत ना है इन्नी आतानी अल किताब वजानी नबिया मुझे फजीलत लेकिन मुझे अफजल फजीलत ना है सवाल करवाने चाहिए मौला या तो ईसा नबी की फजीलत के खबरदार तो के खबर ना है तकन जी है जो ईसा मरियम के हसन से कलाम कई तो का मिस्री हुआ तो मां मोहम्मद के हसन से कन जी में तोरे तक तलावत कई इसी नजी कई कुरान लेकिन मुझे अफजल फजीलत ना है भाई के टाइम दे रहा हूं आयतुल के कलील गया अली जो आवाज है कुल कफा बिल्लाहि शहीदन बैनी व बैरकुम व बैनहु इल्मुल किताब अली के तो गूंजे ना अफजल फजीलत यह है जो अल्लाह पाक के गवाही में रसूल के गवाही में मां अली के कद रख गई जुमलो इनायत फरमाया सबिर के अली का कहे पूछो सतो जी वडे में वडी फजीलत चाहे फजीलत पण घणी हुई पर अली उन्हें जो जिक्र में फौरन जवाब दी कुल कफा बिल्लाह वकालत अल यहूद लस्त मुरसला यानी यहूदी चमन तो रसूल नहीं कुल कफा बिल्लाह शहीदन बैनी व बैनकुम वमन इंदहु इल्मुल किताब चौबीस के रिसालत की गवाही में एक मां जो साहिब इल्म किताब अली कफिया अली तो मुझे फजीलत क्या है तो उन ला शरीक रिसालत की गवाही में मुझे शरीक कयो ला शरीक रिसालत की गवाही में मुझे शरीक कयो लही वियो सिज ज़हरा के गुलशन की आबादी घोरो दी नहीं दरियावन के मालिकानी बचा समंदर जो हक महल हो दरिया जंहिंजे इज्जत जे करे हुर्मत सदाकत जे करे जारी हुआ उन बतूर जा बच्चा ब आंगुर गोड़े बिन कतरन लाइ ॾिसंदा साईं यूरोप में हिकिड़ी कॉन्फ्रेंस थी जंहिं कॉन्फ्रेंस जो उन्हनि नालो रखियो The Conference of 10 Islamic Month Muharram इस्लामी महीने मुहर्रम की 10 तारीख के हवाले से कॉन्फ्रेंस उनमें एक शीशे की प्याली खड़ी आई उन प्याली में अज ताई पानी मिलस जिनमें गरम गरम ते ॻाल्हाइण जो मौक़ो मिलस त ॿियो कुझु न ॻाल्हाई ये प्याली सामू रखी पुछा की सभिनी खां त यार ॾिसो हिन में पाणी आहे सभिनी चयो हा पाणी आहे सभिनी चयो पाणी आहे उन में ॿ आंगुर ॿोड़े ऐं पोइ पुछा की ॾिसो हिन मां पाणी खुटो
इन्हनि सभिनी चयो त न पाणी त न खुटो उन ईसाईअ रोई चयो दरिया पासे में वहे पियो उन मां खे 2 आङुर जी ॿोड़ण जी इजाज़त न मिली पुट खे पिए 2 आङुर ॿोड़ण सां इन प्यालीअ में कमी कोन्हे त दरिया फुरात में कहिड़ी कमी अचे मौला तोखे ॿियनि दुखनि में न वारे शरीफ़ो प्यास में मुख़्तलिफ़ कंडीशन्स इंसान खे पैदा थींदियूं इंसान जो वजूद गरम थी वेंदो लब ख़ुश्क थी वेंदा आहिनि कॾहिं उहो मुंहुं ईअं बंदि थी वेंदो आहे जो खुलण जे क़ाबिल न हूंदो आहे कॾहिं मुंहुं खुली वेंदो आहे त बंदि न थींदो आहे ॿई सूरतूं जनाबे हूर अलैहिस्सलाम जी धीअ हिन ख़ानदान जे घरनि में ॾिसी आई 10 जी शाम यानी 9 जी रात 9 जी शाम 10 जी रात हूर दरिया ते अची करे वुज़ू करण जी कोशिश कई हिन महिल नमाज़ मग़रिब जो टाइम बस महिल जो यादि थी आहे त मूंखे यादि बि इहो कयो जेॾीमहिल गुरबियूं कई वरी लप भई अंदरां दरिया में आवाज़ आयो और हया नथो अचे और हया नथो अचे तुंहिंजा घोड़ा तुंहिंजा गद तुंहिंजा उठ पीअनि मुंहिंजो हुसैन न पीए मुंहिंजा 6 महीननि जा लाल न पीअनि मुंहिंजा बच्चा न पीअनि वुज़ू छॾियो दरिया तां उथो साईं हफ़ीज़ मेमन साईं गुलाम नबी तव्हां सभी या इंसाफ़ ज़रूर कजो और उथियो खैमन खां परे भॻो परे वञी करबला जी मिटी खई पंहिंजे मथे में विझी आसमान ॾे मुंहुं करे तां करे थो वाग में हथ न विझो रोई रोई चए थो हाय मां मारिजी वियुसि ओए मां बर्बाद थी वियुसि ओए मुंहिंजो कुझु न बचो मुंहिंजी आख़िरत वई मुंहिंजी दुनिया वई मां कुझु न कमायो रोईंदो करबला जूं ढेरियूं ॾिबियूं हुयूं उन टिबे बेकाते बेहोश थी वञी किरियो हीअ महिल खां अञा देरि थी घोर जो भाउ घोर जो पुटु घर आया घर वारीअ चयो हींअर ताईं देरि थी वई आहे अञा मोटियो कोन्हे ॾिसी चवनि था हलो त ॻोल्हण हलियो हिक पासे जा भाउ ॻोल्हींदो थो वञे ॿिए पासे जा पुट ईअं कंदे पुट जी निगाह पियसि जल्दी ज़मीन ते वेही रहियो पीउ जो सिर झोलीअ में रखी मथे ते गोसा ॾेई चयसि थो बाबा कहिड़ी तकलीफ़ थी छा थियो थी जो हिते ॾिठई त हुर कुझु चवे थो पियो ॿुधंदो हुर कुझु चए थो कन वेझो करे चए थो आहिस्ता आहिस्ता चए मां वॾो ॾोही मां वॾो गुनाहगार मां वॾो ॾोह कयो मां बख़्शिश जे लाइक़ न आहियां चाचे खे सॾु कयो हुर जे पुट सॾे चयसि त चाचा हेॾे आ बाबू हिते आ ॿुधेसि त ॻाल्हियूं कहिड़ियूं थो करे उथारियोसि पाणी जो पीआरियोसि ॾिसी चए थो मूंखे पाणी न पीआरियो मां पाणी पीअण जे लाइक़ न आहियां साॼे पासे जा भाउ खाॿे पासे जा पुट अरे ॾिसी थो चए मां बख़्शिश जे लाइक़ न अॻियां थो थी चए कुझु ॿुधाए कहिड़ी ॾोह कयो थी कहिड़ी ख़ता थी चए थो ख़ता न कयो ख़ता न पुछो एॾो ॾोहारिया जो काबे जे ख़िलाफ़ हथ विझी माफ़ी घुरां मूंखे माफ़ी न मिलंदी
मौला दुखन में न रोए भा पुत्र को जल करना हथ बधी पुत्र अॻियां पेरनि ते बोसा गई रोई चवंदो बाबा कुछ ॿुधाए कहिड़ो ॾो रोई चवंदो मुहर्रम ते ज़हरा जलाल जे घोड़े जे अॻियां नबी वरी बेहुरमती कई जंगल में बतूल जूं धीअर न रहाया ओ ज़हरा जे नाज़ुक गुलशन जूं कलियूं ओ मां हीअं न रुलाया मौला न रुआ खत्म थी वई मजलिस तो गिरियो कयो अल्लाह तुंहिंजो गिर हिकिड़ी रिवायत तुंहिंजे साम्हूं इनकान तत्वतो अजनहतुल बगूद नहनो ज़मनुल जन्ना ओ रुगो एतिरो रो जो मच्छर जो पर खुशी पैसा बख्शिश यार एॾा गरीब थी विया आहिनि छा सही जो तुंहिंजे गोड़नि सां रुगो मच्छर जो पर खुसे तोखे बख्शे एॾा गरीब थी विया आहिनि छा जंगल में न रहाया अली और मोहम्मद के बाग जा गुल ॿियो जुमिलो ॿुधंदो पुट खे रोई चए थो बीबी बतूल जे गुलशन जा गुल अली ओ बतूल जे बाग जा गुल अरे जे बाग में हथ न विझा इहे न मुरझाइणा जीअं अॼु सुणनि शहज़ादनि जा चेहरा ख़ुश्क थी विया मरी वञो शमशियो मरी वञो अॻिते हलण जो अॻिते हलण आया दरे ख़ैमा ॾिसी चवनि था पुट चए थो बाबा जी तबियत तब्दील थी वई बाबा जे दिलि मां शायदि यज़ीद जी मोहबत ख़त्म थी वई आहे उन वक़्तु पुट अॻियां वधी अॻियां बि हथ वधी रोई चए थो बाबा तूं त ॿुधाईंदे इन हुसैन जो बाबो मस्जिद में रोज़ेदार मारिजी वियो पंहिंजे कातिल खे शरबत पियारियो बाबा मूंखे कहाणी यादि आहे अचो हलो हो ॾाढो करीब जंहिंजो पियो एॾो करीब पाण बि करीब ज़हरा जो नालो पची पियो हलो खैर आया खैर मारे ॾिसो आया खैर थोरी थी जंहिंजी उमिरि 3.5 साल उहा खैर जे दरमियान चादर विछाए पंहिंजे माउ खे कहाणी बि ॿुधाए थी सुनका रही रोए बि जंहिं जो पीउ ईंदो मथे ते चादर पाए मां जो पुठियां लिकी वई पंहिंजे दिल में ख़्याल कई मता मता बाबो नाराज़ थे मूंखे तमाचा मारे लेकिन हुनजी तक़दीर तो हुसैन बदलाए पंहिंजी घरवारी खे चयो इहा पुछूं केरु प्यारी रोई चए थी इहा तुंहिंजे डर खां तुंहिंजे ख़ौफ़ खां पुछां वञे चए थो परे थी त मां साम्हूं विया साम्हूं वई धी चोटियूं चुमे रोई रोई त चए थी
मां तो जो बाबो केड़ी गाल पे रुटी केड़ी गाल वार ये नगरा नगरा सब दी चैती बाबा बुधाया मुखे तमाचो तनाने बाबा बुधाया मुझे कनन में हथ तन बाबा मां जो बुधाया मुखे वारन में सतू तन रोई चे तो ये न चाहो मां कोई भेल है तू तनाया लाहो जैसी जगह बाबा हाणे मुझे तरफा मां तोखे कहानी तो बुधाया पर जब मुखे जमात है मां मामा गाजी के बाबा मुखे बाबा हुसैन और जमीन था वरी जमीन ते बैठो वरी उठो वरी जमीन ते बैठो धी लब चुमी रोई थे तो इन जुबान सा वरी नालो खड़ कंहिंखे दान ॾिठो जो बाबे जो मिजाज बदली वरी हथ बची नव दफ़ा थी को पुछे ॿुधा कंहिंखे दारी वरी ॿुधा कंहिंखे दारी हिकु दफ़ो बीवी नंढड़ी मासूम रोई चए थी मां बाबा हुसैन खे दारी और पढ़ो अल्लाहुम्मा सल्ले अलल हुसैन अल्लाह साईं मुझो दरूद हुसैन तुझो दरूद हुसैन अल्लाह तैयारी थी वही मुकम्मल अल्लाह हुसैन के तरफ ही कहानी शुरू की चली बाबा तू जरी मल दरिया ते वह मां तो खाली की लिखी चल के तहां बागी था चो बेन माजी था चो मां शरीफ जे घर में वही बाबा दादा बागी था चो ओ दादा शरीफ बाबा दादा कुर्बान ताए एक बीवी ओ मुझे सीने सालाए रोई रोई बेटे मदीने से आ तो के सोन को वाजू पायो